नाज़रीन, दादू शहर गंदगी जे वर चढ़ी वियो। शहरी रोडन ते निकरी आया। शहरियुनि म्यूनिसिपल इंतजामिया ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उन हवाले सां असां वीडियो लिंक ते मौजूद आहे दानिश खुश्क। जी दानिश। अज बिल्कुल दादू में हर तरफ गंदगी जा ढेर लगी विया आहिनि। किना नाला गटर जेके आहिनि उहे उथली पिया आहिनि। शहरियुनि पारां दादू म्यूनिसिपल ख़िलाफ़ अॼु मार्च करे प्रेस क्लब आॾो हरणो वञी सख़्तु नारेबाज़ी कई आहे। शहरियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जा कहिड़ा मुतालबा आहिनि। दादू शहर में गंदगी लगी पई आहे। पाणी जा रस्तनि ते तलाउ थी विया आहिनि ऐं हीअ एहतजाज असां अवैस अलनूर कॉलोनी, मारवी कॉलोनी, जीआर कॉलोनी, गुलशन फराज कॉलोनी, मोरो रोड, दोदाणी जमाली खां इहे माण्हू सभई अॼु दादू प्रेस ते गॾु थिया आहिनि। गंदगी सफ़ाई जे हिसाब सां 2-3 सालनि खां सफ़ाई कोन थी थिए। मींहं हे जेके हाणे मींहं पिया आहिनि इन्हनि खां पोइ त सफ़ा ठुप सफ़ाई कोन थी थिए। असांजो हींअर सभु मुतालबा इहो खणी आया आहियूं त दादू शहर में जेके रोड रस्तनि ते पाणी थी वियो आहे, ड्रेनेज सिस्टम बंदि थी वियो आहे, इन्हनि खे खोलरायो बहाल कयो वञे। उन खां पोइ कॉलोनियुनि में सफ़ाई कराई वञे। असां एसी साहब खां दरख़्वास्त फॉरवर्ड कराई, डीसी साहब खां असां दरख़्वास्त फॉरवर्ड कराई ऐं साईं खे चवां असां सीएमओ साहब सां मिलियासीं, एड मिनिस्टर साहब सां मिलियासीं। जॾहिं मिलण वियासीं त हिननि ॿाहिरियां ताला हणी छॾिया, मिलण जे लाइ तयारु कोन आहे। ऐं अगरि अचनि था त फोटू कढाए वरी भॼी था अचनि। साईं असांजो मुतालबो इहो आहे, यकीन तव्हां कंदो जीअं मींहुं वसी वञनि उन टाइम खां वठी हींअर ताईं को न म्यूनिसिपल वारो न को तव्हांजो जेको आहे सो यूसी नाज़िम आहे या यूसी जेके बि इंतिज़ाम आहे, का बि शइ न आहे। माण्हू ग़रीबनि जा जॻहियूं किरी पियूं आहिनि। तव्हां हींअर मीडिया वारा तव्हां ॾिसो त उते ॿार स्कूल वञण लाइ माना सम्झ परेशान लॻा पिया आहिनि। अॼु बिल्कुलु शहरियुनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी उन्हनि जो चवणु आहे त दादू शहर गंदगी जे वर चढ़ियल आहे ऐं जेका म्यूनिसिपल इंतिज़ामिया आहे उहा फोटू सेशन में पूरी आहे ऐं शहर सॼो गंदगी जे वर चढ़ियल आहे। हर तरफ़ गंदगी जा ढेर लॻल आहिनि ऐं घिटियुनि ऐं पहाड़नि में गंदो पाणी बीठल आहे, जंहिं सबबु शहरी ॿिटे अज़ाब में मुब्तला आहिनि। जी।